बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अब्दुल हकीम चांडियो, एडवोकेट। साथियों, तख्लीक़े कायनात जा जेकी महवर ऐं मरकज़ आहिनि, ये ख़ालिक़े कायनात फरमायो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा। जेकी भी मूं धरती ते मखलूक पैदा कई आहे, उन्हनि सभिनी खे रिज़्क़ ॾियण जो ज़िम्मो मूं ख़ालिक़े कायनात जे मथां आहे। अहिड़ी तरह 18,000 मखलूक समुंड में, धरती ते, आसमाननि जे मावर ऐं सर्किल में, जबलनि ते, पहाड़नि ते, सहरा में, बयाबाननि में, थर में, कोहिस्तान में, काछे में, विचोले में, हर जाइ ते रहे थी ऐं आबाद थिए पई। उन्हनि सभिनी जो महवर ऐं मर्कज़ जेको आहे उहो ख़ालिक़े कायनात आहे। साथियों, ख़ालिक़े कायनात फरमायो लैसल इंसान इल्ला मा सआ। हर इंसान खे बग़ैर उजरत ते ऐं जेतिरी हुन महिनत कई आहे उन खां वधीक अजुर न मिलंदो। ऐं इंसान खे फ़क़ति इहो आहे त हू महिनत कंदो ऐं जेका महिनत कंदो उनखे जेका उजरत मिलंदी उहा उनजे मुआश जे मामलात खे हल करण में मुआविन ऐं मददगार साबित थींदी। पर बदकिस्मती सां जीअं कार्ल मार्क्स चयो त इंसान हिन मुआशरे में ॼाओ त आज़ादु आहे, पर हिन मुआशरे जे रीतुनि, रस्मुनि ऐं हितां जे समाज जे कानूननि उनखे अहिड़ी तरह ते क़ैद करे छॾियो आहे। हुकुमराननि जा क़ैद, समाज जा क़ैद, मज़हब जा क़ैद, हितां जे कानून जा क़ैद उन जे ज़हननि जे मथां अहिड़ो मुसलत कया विया आहिनि जो हुनजी मुकमिल तौर ते आज़ादी सलब करे उनखे महकूम, मग़लूब, मजबूर ऐं मज़लूम वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो आहे। उनजे मुआशी वसीलनि जी अहिड़ी तरह फुरलुट कई वई आहे जो उनखे का ख़बर कोन थी पवे त इहा फुरलुट कहिड़े तरफ़ खां थिए थी। पर हक़ीक़त में इहो ईअं आहे त जॾहिं बि माण्हू पंहिंजे वसीलनि जे हासिलात लाइ जाखोड़ कंदो आहे त उते उनजा मज़हबी अॻुवाण ऐं समाजी अॻुवाण, सियासी अॻुवाण उन्हनि खे इहो चवंदा आहिनि त तव्हांजो मुक़दर अहिड़ो आहे, उनजे करे तव्हांजा वसीला महदूद कया विया आहिनि। इहो उन्हनि में उतां जे हुकुमराननि जी चाल हूंदी आहे। छो त जॾहिं अक्टूबर 17 में रूस में इनकलाब आयो त उन वक़्तु उतां जे मज़दूर सनतकार सां जॾहिं टकर खातो, उतां जे सनतकार उतां जे मज़हबी महतारनि, मज़हबी अॻुवाणनि खे एतिरा मुआवज़ा ॾिना, एतिरा मराहत ॾिनियूं जो उन वक़्तु उतां जा मज़हबी माण्हू उन मज़दूर जे उन जदोजहद खे या उन टकर खे ग़ैर आइनी, ग़ैर अख़लाक़ी ऐं ग़ैर मज़हबी तसवुर ॾियण में पंहिंजूं सलाहियतूं तत पाइण लॻा। पोइ ईअं थियो त उतां जो मज़दूर जॾहिं पंहिंजे सनतकार खे चवे थो त तालीम मुंहिंजो हक़ु आहे, सिहत मुंहिंजो हक़ु आहे, रोज़गार मुंहिंजो हक़ु आहे, बुनियादी सहूलियतूं तव्हां हुकुमराननि खे ऐं ॾियणु तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। ऐं सनतकार जेके मुल्क में सनत जो ॼार उछाए वेठो आहिनि उहे उन्हनि माण्हुनि खे रोज़गार ॾियनि। पर उतां जे हुकुमराननि इहा मनसूबाबंदी कई त हितां जे ग़रीब अबोझ माण्हुनि जे हक़नि ते कहिड़ी तरह दाड़ हणूं। इहो सिलसिलो अॼु बि जारी आहे ऐं इन सिलसिले खे तॾहिं ख़तमु करे सघिजे थो जॾहिं तव्हां इअं सां मुनज़िम थींदासीं, जॾहिं तव्हां इअं सां जाखोड़ कंदासीं, जदोजहद कंदासीं, तॾहिं हितां जी बरबरियत, सफ़ाकियत, सितम ऐं रासबाना ऐं जाबराना निज़ाम खे ख़तमु करे सघूं था। अचो त इहो वचन कयूं, अचो त इहो अहद कयूं त ज़िंदगी जे उन्हनि ज़िंदगी जे आख़िरी लम्हनि में जॾहिं पंहिंजूं सलाहियतूं ऐं पंहिंजी सिहत भली असां खां मोकिलाइण जे क़रीब हुजे, पर अहिड़ो अमल करे पोइ हीअ दुनिया छॾियूं जो पंहिंजो ज़हन ऐं ज़मीर मरण वक़्तु मुतमइन हुजे। महिरबानी।